अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल द आमिर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों अली खान पंहिंजे भाउ मुराद खे चवंदो त ॻोठ तरफ़ पुलिस जी फ़ोन पई अचे ऐं मुराद चवंदो त तूं भॼंदो ईअं थो अची या पुलिस थो अचे या राकास पियो अचे। ऐं सोडल मुराद खे चवंदो त मूंखे त पको ई असांजे मथां केस दाख़िल ज़रूरु थींदो। पोइ पुलिस एतिरी अचण में देरि छो कई। ऐं ॿिए पासे रेज़न पंहिंजे भाउ लाइ परेशान थींदो। रेज़न पंहिंजी सोट ककर खे चवंदो त मां शाम वेंदुसि शाह निवाज़ जी औताक ते ऐं मां उते मुराद खे बि घुराईंदुसि। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, मुराद ज़िंदा वापसि न वञे। दोस्तों तव्हां ॾिसंदो त रेज़न जो इहो ख़्वाबु अधूरो रहिजी वेंदो। रेज़न जा माण्हू मुराद खे मारण में नाकाम थी वेंदा। ऐं ॿिए पासे रेस मंसूर खान मूमल खे कॉल कंदो। मूमल खे चवंदो त तूं अगरि मूंसां छो नथो ॻाल्हाईं। मूमल चवंदो त हीउ मिलण जो वक़्तु न आहे, बसि मां फ़ोन बंदि थी कयां। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त ॿिए पासे गुलपरी पंहिंजे सोट सोडल खे चवंदो त तोखे इहो भउ न आहे जो मां तोखां रोज़ विख विख परे ॾींदी वञा। ऐं सोडल चवंदो त सोट तूं पंहिंजो पाण खे अकेलो पाण थी भाईं, तुंहिंजे वजूद खे मज़बूत ॿाहुनि जे भेरे में रखियो आहे, जेके तोखे पाण खां परे बि कॾहिं थियण कोन ॾींदा। पोइ तूं छो उजासी जा पादरा ऐं पाछा पियो खाईं। तूं ख़तमु करे छॾ उन ख़ौफ़ खे जेको तुंहिंजे वजूद में अची चुको आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।